नाज़रीन, लाड़काने में सख्त गर्मी दौरान बिजली की लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबब शहरी सख्त परेशान आहिनि। ॾिसूं था अकरम शेख की रिपोर्ट। लाड़कानो शहर में कहर जड़ी गर्मी दौरान सेप्को अमलदारन जा कलूर बिजली की फ्राहमी मुअतल 24 कलाकनि में रुगो 8 कलाक ट्रिपिंग में बिजली ॾिनी पई वञे, जंहिंजे करे अवाम अज़ाब भोगण ते मजबूर बणियल। इन हवाले से लाड़काने वासिन मेरा टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त लाड़काने में तव्हां ॾिसो था त बिजली कुल असां वटि 24 कलाकनि में 10 कलाक भी बिजली न आहे ऐं 14 कलाक असां वटि लोड शेडिंग आहे। अहिड़े 54-55 सेंटीग्रेड की गर्मी में भी लोड शेडिंग आहे। लॉकडाउन जो हूंदे दुकान बंद आहिनि, मार्केटूं बंद आहिनि, त भी लोड शेडिंग जो टाइम साॻियो ई आहे। ख़ुदा असां त अज़ाब जी ज़िंदगी कटे रहिया आहियूं। अलाए करे असांजी इन मां जान छुटंदी। 52 सेंटीग्रेड अॼु गर्मी हुई, कल 53 हुई। इतनी गर्मी के सबब बिजली न ॾियण नाजायज़ ही आहे, तमाम आवाम सां तमाम घणी नाजायज़। वाधू बिल एतिरा मोकिलींदा जंहिंजी का हद न आहे, उहा बिल भी सब पेड था कयो, पोइ भी बिजली न आहे असां वटि। 18 कलाक लोड शेडिंग ये तरीक़ो तो ना है यार। रुगो मिनिस्टरनि जे बंगलनि से बिजली आहे, बाक़ी गरीबनि जे वटि त बिजली कोन्हे। लाड़काने में 50 खां 55 सेंटीग्रेड गर्मी हली रहा है। घरनि में बिजली कान्हे, मासूम ॿार जेके आहिनि सो गर्मी में मरी रहिया आहिनि। इन करे असां वस वारनि खे ख़ुदा अपील कंदासीं त कुझु रहम अवाम ते रहम कयो वञे ऐं बिजली फराहम कई वञे। सुबह दुकान खोलियो था, सुबह सवेरे दुकान खोलियो अचो लाइट कोन्हे, शाम जो लाइट अचे। सॼो ॾींहुं माण्हू काॾे अचे, दुकानदार कारोबार आहे कोन, माण्हू ग्राहक दुकान अचे तो चढ़नि कोन था लाइट खां बग़ैर। 14 कलाक बिजली बंद आहे, 5 कलाक या 6 कलाक बिजली ॾियनि था। एॾो आज़ार आहे असां सां कि असां पगर में थी विया आहियूं। का शइ न आहे, बिजली हूंदी न आहे सफ़ा। एॾो असां परेशान थी विया आहियूं कि अलाह बस माफ़ी ॾे। अलाए कहिड़ी हुकूमत बिजली कोन्हे असांजी। 24 कलाकनि में बिजली असांजे कोल ॾियनि था, 2 कलाक उहो भी झटकनि था हज़ारनि सां। 24 कलाक लोड शेडिंग आहे, हिते पगार असांजा ईअं था वञनि ॼण असां को पानी में विझी ॿाहिरि था निकिरो। हे कहिड़ी गवर्नमेंट आहे यार। असां इहो मतिलबु था कयूं, महिरबानी करे घटि में घटि असांखे 24 कलाकनि जी जॻह ते 20 कलाक त बिजली ॾियो। 20 नथा ॾियो त 16 त ॾियो। हुकूमत के घुर्जे त लोड शेडिंग जो ख़ात्मो आणे ऐं गर्मीअ जे ख़तरनाक मौसम में बिजली फराहमीअ के यकीनी बणायो वञे त जीअं अवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरा टीवी न्यूज़।